अल्लाह ताला फरमायो ताए महबूबा हाने रब्बुल आलमीन अवा के इन हालत न छदींदो चेते अवा आयो माना मोमिन मुनाफिक गड था रहो हाने मां तो ने ये कुरान की आयत तो मोकलिया त किन्नन के सचन का मोमिनन के मुनाफिकन का पलीतन के पाकन का जुदा कर। तू चवंदे तो वे मुनाफिक असा मुनाफिक न आयो हाने अच मैदान ते त या असा के मुशरिक साबित कर या असा तो के मुनाफिक साबित कयो। सजी दुनिया के खबर है त जेके अकीदा उनन मुनाफिकन में हुआ वे 100% देवबंदन वहाबन में हन अहल हदीस गैर मुकल्लदन में आहन जने उनन जा अकीदा तवा में आहन त उनन में तवा में फर्क केड़ो वा। ये भी गालियों जरूरी थव बेचारो हुजे पैसे वारो तो महीने महीने में हेड़ा जलसा कराए। असाजे सुन्नत जमात जा जेके भी वडेरा आयन कुल शराबी कुल सानी असा इनिया ते राजी आया जेकॾहिं इहा दुनिया तवा के रसूल जो दरवाजो देखारे त पो त असा जा साईं आयो पर न त नबी साईं दुआ घुरी त अल्लाहुम्मा अहयनी मिस्कीनन व अमतनी मिस्कीनन व शुरनी फी जुमरतिल मसाकीन इला यौमिल क़ियामा। मुजा मौला माखे चियारे त मिस्कीन करे चियार पान ने घुराए त माखे मिस्कीन करे घुराए जाए आई क़यामत जे दिहाड़े मुजो हशर नबियन जे जुमरे में न कजाए गरीबन मिस्कीनन जे टोले में कजाए। मुबारक थव चैन जहड़न जा दी थव दुखिया सुखिया गुजारे वनो ज़बान ते तू मुस्तफा जी दुरूद शरीफ पढ़ंदो अच 12 महीने हलाल के पैसन मा देगड़ो भत जो लाहे महबूब जो मिलाद करतो तो जहन्नम जी बाहे हराम। हज था कयो हराम जे पैसन मो हज कबान छा खैरात फी सबीलिल्लाह भी हलाल जा पैसा हो जाए हराम जा पैसा खुदा कबूल न कंदो मोटाए मोकली वञो सबूत में हणोस। गरीबन जा रत चूसे हां अल्लाह जो कसम मा सच्ची गाल तो कया को बियो छा इयो ही सबब आहे जो इनने गलत पैरोकारन खम खुदा पाजो है स्टेज मुस्तफा जो खसे छडियो बस चैन दिहाड़न की जिंदगी गुजारे हलो कबर में वो माटन के वसीयत कजो त तेलड़ो जान के मुखरा छड़ी जाए ये कुटबे जी उठ पतन ते कुटबो वा खुदा भी विसरियो खुदा जो रसूल भी विसरी दियो रुगो रुश्वत करप्शन जेके फंडन जा पैसा आया रुपयो न था मिस्कीनन खे ॾियनि सब हड़प वो ये भी था कि को कम ॾेखारींदा न थोड़ो तवा के रुगो होशियार रखण जे लाइ आयो बाक़ी हितो उथंदो आयो वडेरन जा शाबस तब गरीब मिस्कीनो एकड़े आज के चयो तो फिरदौस में रसूल हमारा न जाएगा जब तक का हर एक उम्मती है बख्शा न जाएगा।
जन्नत में मैं तो क्या मेरा साया न जाएगा, क्योंकि रसूले पाक से ये देखा न जाएगा। हमने तो जहन्नम की बहुत की तजवीज, लेकिन तेरी रहमत ने गवारा न। अल्लाह खुश कर दो। पाण फरमायो पंहिंजनि बच्चन खे, हैदर हाणे आया हमा वटि ईसाई, जवाब त ॾाढा ॾिना मान, को न पिया मञनि। अल्लाह आयत नाज़िल कई, हाणे इन्हनि सां मुबाहिलो कर। हो पंहिंजा भी पुट वठी ईंदा, औरतूं वठी ईंदा, पंहिंजूं जानियूं भी पेश कंदा। मां मोहम्मद भी हलंदुसि, पंहिंजा बच्चा भी वठी हलंदुसि, पंहिंजूं औरतूं भी वठी हलंदुसि। उते मां तव्हां खे तकलीफ़ न ॾींदुसि जेड़ी महिल मां उन्हनि खे बद दुआ कयां। इज़ा दअउत फअमिनु, तहां रुगो चइजो आमीन। हाय हाय हाय, छा आमीन। पंजतन पाक नबी त उहे मासूम पाक, हर नबी थोड़ो ॻाल्हायो था न। चो त अल्लाह सही कुरान में चयुसि त वमा यदुरूनक मिन शैइन, तुंहिंजा दुश्मन तुंहिंजो कुझु बिगाड़े न सघंदा, छो त तूं मासूम पाक, तुंहिंजो छा बिगाड़े सघंदा। बाक़ी रहियो अली, नबी फरमाइस अन्न रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलियन ला यहिल्लु लिअहदिन अन युजनब फी हाज़िल मस्जिद खैरी व खैरुका। अल्लाह जे रसूल फरमायो मौला के त तू रात जो हक अदाई करे थो, पानी हुजे गुस्ल कंदो कर, न हुजे तू मस्जिद में हलियो ईंदो कर, छो त मां मोहम्मद खे ऐं तो अली खे तड़ नाहे पवंदो। हाणे इहा सुभान अल्लाह करण जी ॻाल्हि न आहे, तव्हां त चओ ई कोन था वॾा के हाणे तव्हांखे छा चवां मां। अल्लाह ख़ुशि कंदुव, इन्हीअ जो ताबीर थींदो, उबतो त बीमार थींदो। ऐं ॾिसूं ख़ातून जन्नत कब्बलत फातिमत बिल हसन फलम अरा लहा दमन फकुल्तु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम अरल फातिमत दमन फिल हैज वन निफास। फकाल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन नबनती ताहिरतुन व मुत्तहिरा। खातूने जन्नत हजरत इमाम हसन के भेजणियो, अली साईं जो पगदार पुट, थोड़ो ॻाल्हायो न, ईअं न कयो न। ॾाढियूं ॻाल्हियूं थी वञनि पर छॾ पियो। पगदार पुट इमाम हसन आ न, पोइ उन्हीअ त हज़रत अमीर मुआविया सां ठाह कयो हो। पोइ उन्हीअ खे चयो वञी त मुआविया सां ठाह थो करे, तुंहिंजे बाबे सां अलीअ सां जंग कयई सफ़ीन वारी, तूं वरी ठाह थो करेसि। कुछ अकुल भी अथव या सफा सुनी सब जट जाहिल पड़जी विया हो। जे कॾहिं असां मुआविया सां ठाह कयो वा त कसम खुदा जे ज़ात जो
अली जेड़ी मल जंग हुई है हजरत अमीर मुआविया जी असा अली जो पासो हुआ से पर जंग का बाद में जेड़ी मल अली पान ठाह कयुस पो असा भी ठाह कयुस मुहद्दिस इब्ने असाकिर एक हदीस आदिया 80 जुल्दन में दस इब्ने असाकिर लेकिन तो महबूबा जी हदीस फ़इन्नी नबी साहब तो फरमाए फ़इन्नी उहिब्बु मुआवियत वअहिब्बु मन युहिब्बु मुआवियत जिब्रील व मीकाईल युहिब्बान मुआवियत वल्लाहु अशद्दु हुब्बन जिब्रील व मीकाईल लिमुआवियत। सुभान अल्लाह। नबी असां फरमायो त मां मुआविया सां मोहब्बत कंदो आहियां। बिस्मिल्लाह। आई मां मोहम्मद उन्हीअ सां भी मोहब्बत कंदो आहियां जे मुआविया सां मोहब्बत कंदो वा। आई मुझो जिब्रील आई मीकाईल भी मुआविया सां मोहब्बत कंदो वा। उन्हीअ खां बाद में अल्लाह जिब्रील आई मीकाईल खां ज़्यादा अल्लाह मुआविया सां मोहब्बत कंदो वा। अब ये गालियों अग में बुधियूं थव। सुभान अल्लाह। इल्म रखो आलमन के घुर्जे ते अहिड़ियूं ॻाल्हियूं करे असांजा ज़हन ठाहिनि। सुभान अल्लाह। ऐं इहा भी वरी हदीस ॿुधी छॾियो जेका सैयद कई ऐं इहा शियन जो मुफस्सिर अहमद बिन अली बिन अबी तालिब तिब्रिसी तफसीर मजमुउल बयान में हिय हदीस आंदी थई। ॿुधंदव खुली ॻाल्हायो मस मस वञे अहिड़ा मज़मून खोलिया अथव अॻ में अलाए किथे हुया उहे। इज़ा ज़हरतिल फितन औ कालल बिदउ व सुब असहाबी। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। फल युज़हिरिल आलिम इल्महु व मन लम यफ़अल फ़अलैहि लअनतुल्लाहि वल मलाइकति वन नास अजमईन वला यक़बलुल्लाहु मिन्हु सर्फ़न वला अदला। शाबाश। असाजे सुन्नत जमात के किताबन में भी आहे या हदीस मुस्नदुल फिरदौस में अल्लामा देलमी बयान दिया। अहमद रजा खान साहब फाजुल बरेलवी भी फतावा रिज़वियह में दिया। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी पाजे मकतूबात में भी दिया। वाह वाह इमाम रब्बानी सदके शाबाश। इते आलिम बयान त को अकबर फाटे ना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आई ये गालियों तवा के जरूरी हैं। हाँ हाँ उलझी विया जब जहान सही उलझी विया मानू। पर रुगो हिकड़ी गाल याद रखो माफ कजो सही त सलफ सालिहीन जे नक्शे कदम ते हलो। नबी साईं फरमायो त जडहे फितना ज़ाहिर थियन पुछड़ियों बिदअतूं बदकारियों ज़ाहिर थी वञन व सुब्बा असहाबी ऐं मुझे असहाबन के गारियूं ॾिनियूं वञन त अहिड़े वक़्त में हर आलिम के हक़ त पंहिंजो इल्म ज़ाहिर करे। शाबाश सुभान अल्लाह। हंधायती ॻाल्हि कई अथव। जेकॾहिं इए न कंदो त अहिड़े आलिम जे मथां अल्लाह जी लानता मलाइकन जी लानता सभिनी माण्हुनि जी लानता खुदा ॾींहुं जो फर्ज़ क़बूल कंदो न नफ़ल क़बूल कंदो। अल्लाह अल्लाह वॾो मसइलो आहे।
सुभान अल्लाह। या ख़बर ही नबी खे त मुंहिंजे साहबनि खे गारियूं ॾींदा हीअं हदीसनि जा ढिग लॻा पिया आहिनि जेको पढ़ण वारो हीअ बुखारी सही में हदीस आहे सही मुस्लिम में भी हीअ हदीस आहे नबी फरमाया त ला तसुब्बू वसहाबी फलो अन अहदकुम अनफक मिसल उहदिन ज़हबन मा बलग मुद्द अहदिहिम वला नसीफहु। सही शाबाश। नबी असां फरमाया तो मुझे साहबन के गारियूं न ॾियो जे कॾहिं तव्हां मां को उहद जबल जेॾो सोन हाय हाय अब थी नथो सके उहद जबल जेतिरो सोन असहाबन जो कदुर अञा मथे आ। सुभान अल्लाह चओ मुझे साहबन के गारियूं न ॾियो जे कॾहिं तव्हां मां को उहद जबल जेॾो सोन राहे खुदा में ख़र्च करे छॾे हेॾो मुंहिंजो असहाबी हिकु शेर या अधु शेर जवन जो त उन्हीअ जे अजर ऐं सवाब ऐं रुतबे खे तव्हांजो उहद जबल वारो सोन नथो पहुची सघे। माना नामुमकिन आ पहचान। अल्लाह खुश रखंदो असांजो नबी खे भी खुदा कुरान में चयो त वकुल हक़ मिर रब्बिकुम फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। ऐ महबूब तू पांजे रब जे तरफ का हक़ बुधा बिस्मिल्लाह वो जंहिंजी दिल चाहे ईमान आणे जंहिंजी दिल न चाहे इनकार करे बस। असां को तमाशा विढ़ण कोन आया आहियूं न दहशतगर्द आहियूं तस्बीह खां सवा कुझु महबूब ते सलात पढ़ी अचे मिंबर हा यार हा असांजो हथियार तस्बीह आहे। चओ सुभान अल्लाह। बाक़ी अखर अखर जा बदल रहंदासीं जेकॾहिं मां ॻाल्हाए वञा पोइ तव्हांखे चवे त हीअं छो चई वियो चई हे फोन जो नंबर अथसि पाण सां ॻाल्हाए असां खां छो थो पुछे। हाय हाय जेड़ी मल इमाम हसन जाओ बिस्मिल्लाह चओ मरहबा मरहबा। धाई जेका उन वक्त फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा वटि हुई वो अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी हुई। वाह सही वाह। जेड़ी मल जो सुनो हसन जाओ त बार ॼणण जे टाइम ते जेका औरत को ॻाल्हि ज़ाहिर थींदी आहे हैज़ निफास वग़ैरह और वग़ैरह का शइ ज़ाहिर न थी। जन्नती हूरा सुभान अल्लाह हैरान थी वई त अहिड़ो वेमो मां न करायो न ॾिठो हाणे बहितर थींदो त इहा ॻाल्हि मां फातिमा ज़हरा जी साईं सां था कयां। अरे विच में रुगो दीवार हेॾो मौला जी हवेली हेॾो नबी साईं जी हवेली आई अचे महबूब खे अर्ज कई फ़क़ुल्त या रसूल अल्लाह पोइ मां अर्ज अचे कयो त अल्लाह जा मिठा रसूल लम अरल फातिमा दमन फिल हैज़ वन निफास तुझे फातिमा धी पुट ॼणियो वा पर जेका बार वक्त जेका यो हैज़ निफास वग़ैरह निकिरंदो वा का शइ न निकिती आहे मां चयुमि त इहा साईं सां त ॻाल्हि करे अचां मता सुभाणे मुंहिंजे गिचीअ में त न ॻाल्हि पइजी वञे खुली कमु न पियो करे। हा फ़क़ाल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं फरमाइश त या परेशानी घबराहट पंहिंजे चेहरे तो लाहे छॾ इन नबनती ताहिरतुन व मुतहरा मुंहिंजी बची फातिमा इन्हनि कमनि खां पाक आहे साफ़ आहे मुबर्रा है। सदके सदके कसम खुदा जो त हसन ॼणियई त नूर ॼणियई हुसैन ॼणियई त नूर करे ॼणियई मोहसिन ॼणियई त नूर करे ॼणियई।
ज़ैनब जणी त नूर करे जणी असांजे आला हजरत सच चयो त तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सुभान अल्लाह सब घराना नूर का हाणे टिकण खां वठी चवेसि ॾे ख़बर पाक आहिनि पंज तन पाक आहिनि या न आशिक तो चवे त मुस्तफा जी आल पाकन पाकवा बिस्मिल्लाह मरहबा मुस्तफा जी आल पाकन पाकवा मुनकिरन जे मोहम्मद में खाकिया मुनकिरन जे मोहम्मद में खाकिया मुस्तफा जी आल पाकन पाकवा हाफिज़ खे चओ मथे उथी वेह दे अच मुस्तफा जी आल पाकन पाकवा मुनकिरन जे मोहम्मद में खाकिया मुस्तफा जी आल पाकन पाक मुस्तफा जी आल पाकन पाक काफर बुधी जंहिंजो इस्म डकंदा काफर बुधी जंहिंजो इस्म शेर हक जी हकल हैबत नाकवा शेर हक जी हकल हैबत नाकवा मुनकिरन जे मोह मथे में खाक मुनकिरन जे मोह मथे में खाक मुस्तफा जी आल पाकन पाकवा मुस्तफा जी आल पाकन पाक मुनकिरन जे मोह मथे में खाक मुस्तफा जी आल पाकन पाक वाह पर्देदार प्यारी फातिमा वाह पर्देदार प्यारी फातिमा वाह पर्देदार प्यारी फातिमा जंहिंजो बाबो साहिबे लौलाकवा जंहिंजो बाबो साहिबे लौलाकवा मुनकिरन जे